शहीद अफ़ज़ल हिननि अंधनि मीडिया ॾिठी हूंदी, सोशल मीडिया ते ॾिठी हूंदी जेको हिंदुनि जा बचा खॼाड़ा, उन्हनि जे लाइ बि हिन धरणो ॾिनो हो। एहतिजाज में उते कश्मीर में बि पहुतो हो, हू सिंध जे हर बंदर मसइले ते पुॼंदो हो। इहा हालत बनाई आहे, असीं बार बार इहे रड़ियूं कूकूं कंदा अचूं, बाबा घर घर मां लाश निकिरे थो, पर उहो ॾींहुं न आहे जितां सिंध जे के ॻोठ मां शहर मां लाश न निकिरे। असांजा ई प्यारा बचा गुलनि जे राज असांखे जेको आहे सो लाशनि जी सूरत में पेश कनि था। इहो वाक़ियो, इहो सिलसिलो अॼु खां न आहे, इहो 1947 खां बंगालियुनि खां शुरू थिए थो, बलोचनि खां शुरू थिए थो, सिंधियुनि ताईं, हाणे पख्तूननि ताईं पहुची वियो आहे। एतिरे क़दुरु जो जेके मज़लूम पंजाबी आहिनि उन्हनि जो खून वायो थियो। बंगाल में जेको खून वायो वियो, ऐं पंहिंजे मज़हबी अक़ीदे ऐं ईमान सां इहा फतवा थो जारी कयां, जेको बंगाल में खून वायो वियो, पोइ उते जो सियासतदान हुजे चाहे आलिम हुजे, जंहिं उन खून जी मज़म्मत न कई ऐं पंहिंजे हिन पैगंबर जो जेको पैरोकार हूंदे या उनजो पोइ लॻ हूंदे इहा फतवा थो जारी कयां त उहे दोज़खनि जी आड़ा में हूंदा। उन वक़्त जा आलिम बि ऐं मौजूदा आलिम, ख़ासि करे आलिम, पोइ उहो शीए फिके सां हुजे, सुन्नी सां हुजे, बरेलवी हुजे, वहाबी हुजे, कहिड़ो बि हुजे, जेकॾहिं हीउ बेगुनाह खून थो वहे, उन जी मज़म्मत नथी कजे त आउं चवां थो उहो आलिम बि दोज़खी। असांखे ई ॿुधाइनि था त इस्लाम मज़हब, असां चऊं था इस्लाम अमन पसंदि मज़हब आहे, दुनिया में अहिड़ो को मज़हब कोन्हे जेको असांजे नबी साईं बि जेका ॻाल्हि कई आहे, अमन जी कई आहे, बराबरी जी कई आहे, वहिंवारी जी कई आहे। ऐं हीअ आलिम उहे दवाऊं त कनि था, पर जिते बेगुनाह खून वहे थो उनजी मज़म्मत नथा कनि। उहे चाहे सियासतदान हुजे, चाहे PNN हुजे, जेके असां वोट ॾेई इक़्तिदार में पुॼायूं था, ऐं उन्हनि जे ई तक मां जेकॾहिं असांजे हीरनि जा या बचड़नि जा असांखे लाश मिलनि, उहो लफ़्ज़ मज़म्मत लाइ न चवे त आउं चवां थो इन खां वधीक ग़ुलामी जो ॿियो सबबु न आहे। असां हर दौर में मारिया वञूं था, जेकॾहिं पंहिंजे हक़ लाइ उथूं था त असांखे दहशतगर्द करार ॾिनो थो वञे, असांखे मज़हबी फतवाऊं जारी करे उन्हनि दरबारी आलमनि खां इहे जारी कराए थो वञनि त हीउ काफ़र आहे। हक़ घुरण जे कॾहिं इहो गुनाह आहे त इहो असीं गुनाह बार बार कंदासीं। असांखे असांजे असीम रहबर साईं GM साहिब इहा ई असांजी वात ते असांखे जेको सच हक़ जी ॿुधाई आहे, असां उन ते क़ाइमु आहियूं। ऐं को दौरु हूंदो हो सिंध जो, जॾहिं सिंध अलॻि ऐं आज़ादु वतन हो, असां एतिरा अमन पसंदि हुआसीं, उहा हथियार रखण ते पाबंदी हूंदी हुई। असां आदम तशदुद जा क़ाइल आहियूं, अमन पसंदि आहियूं, पर इहो वेदन रुॻो असां सिंधियुनि सां थींदो रहियो आहे। असांखे ई लाश मिलंदा रहिया आहिनि, असां बार बार इहे रड़ियूं कूकियूं करियूं था, जे हक़ घुरूं था त असांखे लाश ॾिना वञनि था। जेकॾहिं हीअ रियासत एतिरी सजीदा आहे, हिन जा इदारा एतिरा सजीदा आहिनि त पोइ हीअ जेके जिन मुल्क खे लुटियो आहे, मुल्क जूं पाड़ूं खोखलियूं करे छॾियूं आहिनि, दुनिया में बदनाम करे छॾियो, केरु हिननि खे 5 रुपया ॾियण लाइ तयारु न आहे। उन्हनि जेके पीपल्स पार्टी खां वठी जेके बि इक़्तिदारी हुजनि, भला उन्हनि खे गले मां झले तव्हां जेको अफ़ज़ल जो खून वायो आहे उहो अव्हां हिननि जो खून वायो, जिन अव्हांजे मुल्क सां इन्हनि दुश्मनी कई आहे। असां त सिर्फ़ु हक़ घुरिया आहिनि। असांजे अज़ीम रहबर साईं GM साहिब तव्हांखे पाकिस्तान ठाहे ॾिनो हो, उन लाइ ठाहे ॾिनो हो त बराबरी हुजे, बराबरी बुनियाद ते हलायो वञे, पर उनजे उबतड़ असांजा हक़ तव्हीं खणी वियो, पाणी असांजा बंदि करे छॾिया, असांखे जेको बुखूं पिया मारियो, हाणे रहिया खुया असांजे बचनि जा लाश पिया असांखे ॾियो। इहो हक़ घुरण तव्हां एतिरा सजीदा आहियो त हीअ जेके पीपल्स पार्टी जेका माई शादिया मरी हुजे या मुकेश चावला हुजे, जिन अरबनि डॉलरनि में जेका करप्शन कई आहे, तव्हां उन्हनि खे जेले रसे मज़ा उन्हनि खे चौवाटे ते फायूं ॾियो। तव्हां हक़ घुरण वारे खे गोलियूं हणो था। शहीद अफ़ज़ल पवर खे शहीद कयो वियो आहे, गुलनि जहिड़ो असांजो बचो, ऐं बेदर्दीअ सां उहो रोड ते तड़पे थो ऐं उनखे झंड ॾिनो थो वञे, इहो ॿुधायो थो वञे रियासत जे तरफ़ां या हिन जे इदारनि जे तरफ़ां बि ज़ाती दुश्मनी मारियो वियो आहे। शहीद को सा वचन भलो गंदस भलो गंदस, के अफ़ज़ल को सा वचन भलो गंदस भलो गंदस। शहीद अफ़ज़ल हिननि अंधनि मीडिया ॾिठी हूंदी, सोशल मीडिया ते ॾिठी हूंदी, जेको हिंदुनि जा बचा खॼाड़ा, उन्हनि जे लाइ बि हिन धरणो ॾिनो हो। एहतिजाज में उते कश्मीर में बि पहुतो हो, हू सिंध जे हर बंदर मसइले ते पुॼंदो हो, ऐं उहा ई हिन वॾेरनि खे बि कावड़ हुई, इदारनि खे बि कावड़ हुई, असांखे जेको आहे उनजो लाश ॾिनो। पर इहो सिलसिलो अञा अॻिते हलंदो। असां चवंदा असां कंध कपाइण सिखिया आहियूं, कंध झुकाइण कोन सिखिया आहियूं। तव्हां केतिरा अफ़ज़ल मारियो अथव?
नवाब वली मोहम्मद खां शुरू थिए थो जेके 5 पोहरे ते मारिया विया नाज़िम चौकियो खे मारियो वियो बिलाल काका खे मारियो वियो हीअ त हिकिड़ी साल 6 महीननि जी तारीख़ आहे तव्हां 7 तारीख़ खां पढ़ंदव हाणे असां बि लखनि में पहुचण वारा आहियूं एतिरा असांखे लाश मिलिया आहिनि पर ॿुधायो कंहिं में घटिताई आई आहे क़ौमी तहरीक में घटिताई आई आहे या असांजे आवंदनि माण्हुनि में घटिताई आई आहे सभु को अघु भरो आहे बाबा अच असां कंध ॾियण लाइ तयारु आहियूं तूं खप पर तोसां पंहिंजे हक़नि जे बारे में असां कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदासीं ऐं शहीद अफ़ज़ल जो खून ज़रूरु रंग लाहींदो इनशाअल्लाह उहो रंग सिंधी माण्हुनि जी ख़ुशहाली जो कपिड़ो कंदो ऐं सिंधी माण्हुनि खे अपील थो कयां त हिन शहीदनि जो क़दुरु कयो शहीद जेके आहिनि से वक़्त जा शाहिद अथव त हिन दौर में न जाइज़ हिन दौर जा जेके शाहिद थी थींदा उन करे तव्हांखे जग राय थी हाणे क़ौमी तहरीक जूं सुठो मज़बूत करणियूं पवंदियूं पंहिंजी मंज़िल लाइ वधणो पवंदो बाक़ी हीअ जेके वॾेरनि जा हाल ॾिसो था तव्हांजा बचा शहीद था थियनि उन्हनि जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि हीअ आलिम सगोरा जेके आहिनि हेॾा खाई टिट विधा अथनि सॼो ॾींहुं मसीतनि में वेठा हूंदा आहिनि ख़ुतबा पिया पढ़ंदा आहिनि अलाए कहिड़ियूं फ़तवाऊं जारी कंदा आहिनि पर असांजे बचिरे जो लाश मिलियो आहे उन जे लाइ हिननि ॿ लफ़्ज़ मरमत जा कोन चया आहिनि सो ॿिए हंधा किथां कुझु बि कोन मिलंदव पंहिंजी सुजाची करियो ऐं पंहिंजे सॼण दुश्मन खे सुञाणो न त ईअं ई लाश कंदा रहंदा असां मातम कंदा रहंदासीं इहो सिलसिलो हलियो त हिकु ॾींहुं इहो ई लेखकनि लिखियो आहे त का हुई सिंध ऐं सिंधी क़ौम अलाह न करे ईअं थिए उन करे हाणे मथे खां पाणी चढ़ी चुको आहे हाणे असांखे उथणो पवंदो सुजागी करणी पवंदी पोइ शहीद करियो असां त लाइनूं ठाहे बीठा आहियूं ऐं सिंधी माण्हू जी फिल्मी अदाकार विलेन चवंदो आहे त विलेन हीरो खे त आऊं तोखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो तूं मौत खे सॾींदे मौत तोखां परे भॼंदो हक़ीक़त इहा आहे असां सां अहिड़ी हालति कई आहे असांजो सिंधी माण्हू मौत खे सॾे पियो पर मौत परे पियो भॼे छो जो रोज़ बचनि जा लाश मिलनि के बचा बुख में मरनि बदहाली असां त मौत चवंदा ख़ुशि नसीब हुजूं जो असांखे हिन दौर में मारियो असां हीअ जेके बचनि जा ॾुख ऐं सुख भलो कंदस सलाम थींदो बाक़ी शहीद तो था वचन भलो कंदस भलो